कोरोना जा दुनिया में हाञा जारी वायरस इटली में हिक ॾींहं में 793 जानियूं खसे वरितियूं, जंहिंखां पोइ यूरोप में फोतियुनि जो अंग वधी 5000 थी वियो, जॾहिं त दुनिया में अंग 11000 खां वधी वियो आहे। कोरोना वायरस जी वबा सबबि सिंध में अॼु खां मुकमल लॉकडाउन जो इम्कान। सिंध सरकार पाक फौज खे तलब करे वरितो। सिंध जो घरू खाते वफ़ाक़ी घरू अदालत खे ख़त लिखियो आहे, जंहिं में चयो वियो आहे त पाक फौज खे सिविल इंतजामिया जी मदद लाइ सिंध मोकिलियो वञे। उहो फ़ैसिलो कोरोना वायरस के पखेड़ खे रोकण लाइ कयो वियो आहे। नवाज़ लीग जो सदर शहबाज शरीफ बरतानिया खां पाकिस्तान पहुची वियो। शहबाज शरीफ बरतानिया खां पाकिस्तान पहुची वियो आहे। क़ौमी असेंबली मुखालिफ़ जो अॻवान लंडन खां अॼु सुबुह इस्लामाबाद पहुतो। कंदकोट भरिसां पीरसन ऐं नौजवान अगवा इलाक़े में ॾहकाओ। कंदकोट भरिसां मछीअ जे फार्म ते सुतल चौकीदार खे अगवा कयो वियो। ॻोठ मेंद्रो ॾहाणी जे रवासी चिमनी स्टाफ वटि चौकीदारी कंदड़ अॻूणे SHO दुरानी महर अलीगढ़ महर ॾहाणी जे सोट सोढो ॾहाणी वल्द किरो ॾहाणी खे धाड़ियल अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया। ऐं जरवार शहर में SHO वहीद भुट्टो कोरोना वायरस जे बचाव लाइ जरवार शहर बंदि करण लाइ ऐलान करायो वियो। DC घोटकीअ जे हुकुम ते SHO जरवार वहीद भुट्टो कोरोना वायरस जे बचाव लाइ पूरे शहर जरवार जे हर चौक ऐं हर गलीअ ते ऐलान करायो वियो त मुकमल जरवार शहर कोरोना वायरस सबबि बंदि रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट